बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देसी विलाग सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला अब्दुल। जीअं त तव्हां पोयां ॾिसी रहिया आहियो, काफ़ी अरसे खां हीउ दरिया असांजो सफ़ा सुकल हुयो, हिन में पाणी कोन ईंदो हुयो। काफ़ी इन ते एहतजाज बि थिया हुया, सॼी सिंध बि भरी वई हुई। एहतजाजनि में काफ़ी तहरीकूं हलियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा करोड़े करोड़े एहसान आहिनि जो अॼु हीउ दरिया असांजो फुल थी चुको आहे ऐं हिन में पाणी अची चुको आहे ऐं असांजी इन सां ज़मीनूं जेके आहिनि गैर आबाद जेके हुयूं, अल्हम्दुलिल्लाह आबाद थियण वारियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह उहे आबाद थींदियूं। तव्हां पोयां ॾिसी सघंदा हूंदव, सिज जो जेको ॾेख आहे, ॾेख एॾो ख़ूबसूरत आहे ऐं दरिया खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि हिन असांजे सिज। छो त दरिया असांजी अहिड़ी जियापो आहे जंहिंजे करे असांजी हिन सां कटे ज़िंदगी हिकु पूरी नामुकमल आहे। दरिया हूंदो त इंसानु हूंदो, जानवर हूंदो, दरिया न हूंदो त कुझु बि न हूंदो। हीअ जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त सिज जो ॾेख एॾो प्यारो आहे, तमामु एॾो प्यारो आहे जो दरिया खे बाक़ाइदे चंड लॻाए छॾिया अथई। हीअ दरिया जो वेकिरो तव्हां ॾिसो था त अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन पंहिंजी मौजुनि में आहे ऐं तमामु हिकु ॾाढो ख़ूबसूरत ॾेख ॾेई रहियो आहे। असांजो दोस्त, असांजो भाउ आहे, असां सां मौजूदु आहे अब्दुल क़दीर अबड़ो, जंहिंखे असां इन दरिया जे बारे में कुझु मालूमात बि वठंदासीं ऐं कुझु उन्हनि सां अल्फाज़ ॻाल्हाईंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। शुरू कंदासीं शाह साईं जे बेत सां। साईं सदाईं करे मथां सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद कर। सुभान अल्लाह साईं। को जीअं त हीउ ॾिसी रहिया आहियो त हीउ असांजे खैरपुर जो रोड़ी केनाल चइबो आहे इनखे, ऐं हीउ माशाल्लाह सां जेका त सदाईं जेका त भरियल ऐं तर हूंदो आहे ऐं हिन जे जेको आहे त ज़मीनूं थोरे ई अलाए केतिरी एकड़ ज़मीनूं आबाद थियनि थियूं। ऐं हीउ जेको पाणी ॾिसो पिया, इहो दरिया जे सिंधू दरिया जे बदौलत आहे। ऐं जेके बि नहरूं या जेको वहा नंढा नंढा केनाल निकिरनि था, उहे निकिरनि ई इन करे था जो असां वटि सिंधू दरिया आहे। अगरि सिंधू दरिया असांजो सुकी वेंदो त हीअ जेके भरियल आहे त सुभाणे असां हिन खे बि नज़ारो जेको आहे त ॾिसण खां महरूम थी वेंदासीं। ऐं हीअ असांजो साहु आहे, असांजी जान आहे ऐं असां केॾो बि कम में मसरूफ़ हुजूं, केतिरो बि जेको आहे त छा बि कयूं, जेॾीमहिल असां पंहिंजो हीउ दरिया जो पाणी ॾिसूं था न त असांजा सभु थक लही था वञनि ऐं असांजो ज़िंदगी ऐं असांजे हे आसपास जो माहौल बागो बहार थो थी वञे। नाज़रीन, हीउ ॾिसो त असांजे दरिया जे हुन किनारे ते हीउ खजिन जो हीउ सावा सावा बाग, सावा सावा वणनि जो नज़ारो केॾो ख़ूबसूरत आहे ऐं बहितरीनु नज़र थो अचे। ऐं ॿी ही असांजी पूरी एशिया में असांजी खैरपुर जी खजूर मशहूरु आहे ऐं असांजी खैरपुर खजी जे हवाले सां पूरी एशिया में मशहूरु थियल आहे। जीअं त हिन जी हाणे सीज़न खजिन जी शुरू थियण वारी आहे। ही मौसम में, गर्मीअ जे मौसम में जून जे आख़िरी तारीख़ुनि में असांजी खजिन जो बाग़नि जी जेको आहे कटाई ऐं फसल जी जेको आहे त शुरूआति थींदी आहे, जंहिंमें तव्हां खजी बि खाईंदा आहियो, खारक खाईंदा आहियो, ॾंग बि खाईंदा आहियो ऐं तव्हां प्लस में छुहारो बि खाईंदा आहियो। उहो खैरपुर जो आहे ऐं खैरपुर जी इहा तव्हांखे सुखड़ी आहे। ऐं हीउ ॾिसो, हीउ पंहिंजा वणनि जेके खजिन जा, खारकुनि जा आहिनि। हीउ मुंहिंजो पुटु आहे मोहम्मद हुसैन। जी मोहम्मद हुसैन, तव्हांखे अॼु हिते अचण में मज़ो अचे थो? हा, हे गोलो आहे। कहिड़ो गोलो? ही दरिया वारो? हा, इन में छा आहे मोहम्मद हुसैन? मच्छियूं घुमनि थियूं। अच्छा, हिन में मच्छियूं हूंदियूं आहिनि? हा। हाँ।
अलहमदुल्ला तव्हां ॾिसी रहिया आहियो त हींअर असां जूं खजूं बाक़ाइदे मौजनि में आहिनि ऐं हिननि खजिन में पंहिंजो हींअर खसीअ ताईं अची चुकियूं आहिनि। हीअ हिननि जी शुरूआति आहे ऐं काफ़ी अरसे खां अलहमदुल्ला पाणी न हुअण जे करे सुकी वियूं हुयूं। हाणे जीअं ई पाणी अची चुको आहे असां वटि त असांजो अलहमदुल्ला खजूं बि आबाद थी चुकियूं आहिनि। इनशाअल्लाह जुलाई जे महीने में हिननि जी कटाई शुरू थी वेंदी ऐं इहे खजूं तव्हांजे घर में अलाह कंदो अगस्त जे महीने ताईं पुॼी वेंदियूं।